अस्सलाम वालेकुम। मैं मंशीरी मिठुर बाबाला शबे महराज। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे मस्जिदुल हराम खां मस्जिदुल अक़सा वठी वियो। अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे मस्जिदुल हराम खां मस्जिदुल अक़सा वठी वियो। काइनात जो सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बेदारीअ में महराज जी रात ॾेखारियो। महराज जी रात भलारी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। बल्कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मकान खां ला मकान पहुतो। बल्कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मकान खां ला मकान पहुतो। उम्मत जे लाइ 5 वक़्त फ़र्ज़ नमाज़ूं तोहफ़े में खणी आयो। बरकतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं। बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं। बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत लाइ रमज़ान अल मुबारक जा रोज़ा तोहफ़े में खणी आयो। नेमतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। अल्लाह जे नाले जो वसीलो वठां थो जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह जे नाले जो वसीलो वठां थो जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। महराज जी रात अज़ीमुल शान फज़ीलतुन जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणी थो तोखे सभु मालूम आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणी थो तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जूं आसूं में न पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। हिन मुबारक रात जे सदके में दुआउनि खे क़बूल मक़बूल फरमाए। आमीन। महराज जी रात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे। शबे महराज रहमतुन नेमतुन जी रात आहे।